केर ॿुधाए सघंदो सिंधियुनि खे सुहिणो छो चइबो आहे? छो चइबो आहे सिंधियुनि खे सुहिणो? इन करे बस। ॿियो कुझु? हितां असांजी भेनरुनि मां केरु जवाबु ॾींदो? हा, सिंधी अखर पंहिंजो पाण में ई सुहिणो आहे। हिकु त सिंधी अखर पंहिंजो पाण में ई सुहिणो आहे। ॿियो हिन दुनिया खे जीवन कीअं जीबो आहे इहा सीख ॾियण वारा असां सिंधी आहियूं। असां सिंधी सुहिणा आहियूं, न सिर्फ़ु सुहिणा आहियूं, शाहूकार आहियूं, सिक वारा आहियूं, सूंह वारा आहियूं ऐं सियाणा बि आहियूं की न? सभु गुण आहिनि। ऐं सिंधी अखर में त मां चवां न, सिंधी अखर पंहिंजो पाण में ई सुहिणो आहे। हिन जो मायने बि 5 अखरनि सां ठाहियो आहे। सिंधी, स ते सिक वारा, सूंह वारा, शाहूकार, न ते न्याज़ वारा, निवड़त वारा आहिनि न, निवड़त वारा। मूंखे लॻे थो हिते जेके जिन जी गर्दन हीअं थी हले उहे त पके में आहिनि, जेके बिल्कुलु हीअं स्टिफ थी करे वेठा आहिनि, लड़ण लाइ तयारु कोन्हनि, उहे उन्हनि जो थोरो सो किथे न किथे हल्को सो ई आहे। थोरी देरि में शांत करे छॾींदासीं, चिंता न कयो। ऐं ध असां धंधोड़ी सिंधी। ॿियो असां सिंधू घाटी जी सभ्यता जा वारिस आहियूं। हिन देश जो नालो हिंदुस्तान थियो, कीअं थियो? छो त अंग्रेज़ स खे ओॾी महिल एस के एच चवंदा हुआ। छा चवंदा? एस के एच। त हू सिंधु जो हिंदू थियो। असां सिंधु घाटी जी सभ्यता जा वारिस आहियूं। अगरि अॼु बि तव्हां, मां त वञी चुकी आहियां सिंध में, जेके भाउर वञी चुका आहिनि या केरु भेनर केरु वियो आहे हितां, केरु थी आयो आहे सिंध में, उते जेके मोहन जे दड़े जा, जेका उते मोहन जो दड़ो ठहियल आहे, उते केरु ॾिसी ईंदो त उतां जो जेको तव्हां आर्किटेक्ट ॾिसंदो, उनजी डिज़ाइनिंग ॾिसी करे तव्हांखे ख़बर पवंदो कि उन ज़माने में मतिलबु सदियूं पहिरीं बि असां सिंधी केतिरे शान सां रहंदा हुआसीं ऐं केतिरो उतां जी जेका ड्रेनेज सिस्टम आहे, जेके बाथरूम्स ठहियल हुआ उन टाइम ते, त उहा असांजी सिंधु घाटीअ जी सभ्यता ई त आहे न। थोरी देरि पहिरीं मां झिमिर जी ॻाल्हि कई। केरु ॿुधाईंदो हिते झिमिर छाखे चइबो आहे? छा थींदो आहे झिमिर? असांजूं अदियूं वेठियूं आहिनि कोई वॾियूं अम्माऊं न? असांजे तव्हां मां कंहिंखे ख़बर हुजे झिमिर? जी जी। सिंधी आहे ऐं असां झिमिरी चवंदा आहियूं। जीअं नृत्य थींदो आहे तहिड़े नमूने असां सिंधीअ में चवंदा आहियूं झुमिर। सम्झो? हा, जय झूलेलाल। झिमिर बिल्कुलु सही चयो। झिमिर प्योर सिंधी अखर अथव। ऐं झिमिर जो ही अॼुकल्ह असां ॿिए कल्चर्स ॾाढा अपनाए वरिता आहिनि। तव्हां कॾहिं ॾिसो नवरात्रनि में अगरि तव्हां वेस्ट बंगाल साइड वञो त बंगाली पूरी तरह सां पंहिंजे कल्चर में डुबियल हूंदा आहिनि, बिल्कुलु ॿुॾल हूंदा आहिनि, बिल्कुलु पूरी सभिनी जॻह तव्हांखे उन्हनि जो कल्चर नज़र ईंदो। ईअं ई तव्हां महाराष्ट्र में अगरि तव्हां गणेश उत्सव जे टाइम ते वञो त ओड़ो माहौल मिलंदो। छोकी असां वटि पंहिंजो कोई स्टेट कोन्हे, पंहिंजी कोई ज़मीन कोन्हे, इन करे असां सिंधी पाणीअ वांगुरु ठही विया आहियूं। पाणीअ वांगुरु जिते पहुचूं था उन रंग में रंगजी वञूं था। इन में काई बुराई बि कोन्हे, कोई बुराई कोन्हे। जेके जेके पंहिंजे ॿारनि खे वठी आया आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे शांति कराए पाण सां गॾु विहारनि त सुठो लॻंदो। ऐं ॿारनि खे पाण सां गॾु ई विहारनि, हिते हुते डुकूं न पाइनि। त इन में कोई बुराई बि कोन्हे। अगरि असां कंहिं कल्चर जी सुठियुनि शयुनि खे एक्सेप्ट कयूं था त उहा सुठी ॻाल्हि आहे। पर इन सां गॾोगॾु हिकु जेका ॿी ॻाल्हि तमामु ज़रूरी आहे उहा इहा कि ॿिए कल्चर खे अपनायूं त सही, पर छा ॿिए कल्चर खे अपनाए करे पंहिंजे कल्चर खे छॾे ॾियूं, कुंड पासीरो करे रखूं? बिल्कुलु बि न। असांखे ॿियनि कल्चर्स खे अपनाइणो ज़रूरु आहे, पर पंहिंजे कल्चर खे बि पकड़े रखिणो आहे। छो त असांजी संस्कृति जेका आहे, असांजो कल्चर जेको आहे, उहे असांजूं जड़ूं आहिनि। अगरि वण में तव्हां जड़ूं हटाए छॾियो त वण वधी सघंदो? पौधो वधंदो छा? बिज पोखियो, जीअं ई थोरो वॾो थिए जड़ सां उखाड़ियोसि, वधी सघंदो? त असां त जड़ियुनि सां उखड़ियल आहियूं की न? पंहिंजी जड़ुनि सां उखड़ियल। ऐं जॾहिं जड़ियुनि सां उखड़ियल आहियूं, ॿिए हंधि अची करे पोखे वियो आहे त पंहिंजी जड़ियुनि खे पकड़े त रखूं। पासे में जेका मिट्टी हुजे, पाणी मिले, उस मिले, उनखे पकड़े करे उते ई मज़बूतीअ सां बीठा हुजऊं। उहो कीअं थींदो? जॾहिं पंहिंजे कल्चर खे, पंहिंजी ॿोलीअ खे पकड़े रखंदासीं। त उन जे लाइ तमामु ज़रूरी आहे कि असां जेके आर्टिस्ट आहियूं, जेके मंच ते आहियूं, ख़ाली उहे ई पंहिंजो हिते अची करे पंहिंजी शयूं न ॾेखारनि। असां घर में बि जेके असांजूं ही भारतीय सिंधु सभा जूं भेनरूं वेठियूं अथव हिते, भारतीय सिंधु सभा जो हिकु मिशन आहे असांजो कि असांखे सिंधियत जी अलॻि जॻाइणी आहे। त उहा घर घर में कीअं हलंदी? जॾहिं असांजूं भेनरूं सभु तयारु थींदियूं, जेके तव्हां
अपकमिंग जनरेशन आयो जेका तव्हां पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाईंदव, उन्हनि खे सिंधियत जे प्रति प्यार जाॻाराईंदव त कहिड़े न कहिड़े नमूने हू सिंधियत सां प्यार कंदा ई। त इहो आहे पंहिंजे जड़ुनि सां जुड़ियल। त तयार आहियो कि न हिन जे लाइ? मतिलबु तमामु ख़ुशि। कमल भैया, हिन प्रोग्राम जी सभिनी खां सुहिणी ॻाल्हि इहा अथव कि असांजूं हिते जेके न्याणियूं वेठियूं आहिनि, मूंखे ॾिसी करे एतिरी ख़ुशी पई थी थिए। असां किथे बि कंहिं प्रोग्राम में वेंदा आहियूं त उहा ई जेंट्री, उहा ई ऑडियंस, उहा ई असांखे बुज़ुर्ग चेहरा नज़र ईंदा आहिनि जेके हर प्रोग्राम में हूंदा आहिनि। पर शुजालपुर लाइ सैल्यूट हिकु भेरो कि असांखे हिते नंढड़ा ॿार ऐं असांजूं ही जवानड़ियूं, असांजूं माउरूं, असांजूं अमाऊं, मतिलबु हर एज ग्रुप मूंखे हिन हॉल में पियो थो नज़र अचे। मूंखे आदरणीय दादा जन ॿुधायो कि 70-80 फैमिलीज़ आहियूं। अरे छा थियो, 70-80 फैमिलीज़ आहियूं, जेतिरा आहियूं उहे हिते त वेठा आहियूं। त हिकु भेरो पंहिंजे लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼाए छॾियो। ज़िंदगीअ में आया आहियूं त कुझु अलॻि करे वञूं, छो त हीअ ज़िंदगी, हू चवंदा आहिनि न, ज़िंदगी न मिलेगी दोबारा। त हीअ ज़िंदगी हिकु भेरो ई मिलंदी अथव, जॾहिं ॿियो भेरो मिलंदी कोन्हे त कुझु त अहिड़ो करे वञूं